पाकिस्तानी ड्रामो इश्क मुर्शिद जेतिरो पाकिस्तान में मक़बूल आहे ओतिरो ई भारत ऐं बांग्लादेश में भी मक़बूल थियो। हिन ड्रामे जी मक़बूलियत एतिरी आहे जो हर क़िस्त मुख़्तलिफ़ मुल्कनि में अपलोड थींदे ई ट्रेंडिंग में अची वेंदी आहे। ड्रामे जी पसंदीदगीअ जो हिकु वॾो सबबु सिंधी अदाकार अली गुल मल्लाह आहे, जंहिं ड्रामे में फज़ल बख़्श जो किरदारु अदा कयो। शबरा ऐं शमीर खां सवाइ हिन ड्रामे में टीवी ॾिसंदड़नि जो सभ खां वधीक ध्यानु फज़ल बख़्श उर्फ़ भले जे किरदारु हासिल कयो आहे, जंहिंखे अली गुल मल्लाह बहितरीन अंदाज़ में निभायो आहे। अली गुल मल्लाह जो चवणु आहे त ड्रामे इश्क मुर्शिद में भले जो किरदारु मुकमल न हो, रुगो बिलाल अब्बास खान सां ॿ मंज़र करण लाइ चयो वियो हो। हुन इंकिशाफ कयो त मूंखे त इहा बि ख़बर न हुई त बिलाल केरु आहे। मां उर्दू इंडस्ट्री जे फनकारनि खे वधीक न आहियां सुञाणींदो। पुट ॿुधायो त बिलाल हिकु सुठो अदाकार आहे ऐं मूंखे हुन सां गॾु कमु करणु घुर्जे। पोइ मूंखे अहसासु थियो त मां त बिलाल खे अॻु बि ॾिठो हो, पर उन वक़्तु खेसि ॾाढी न हूंदी हुई। हुन चयो त मुंहिंजा लफ़्ज़ भले ॾाढा मशहूर थी विया, जंहिं ते मां बि हैरान थियुसि। जॾहिं मां दुबई जे लाहौरी रेस्टोरेंट में मानी खाइण लाइ वेठुसि त वेटरनि मूंखे सुञाणे वरितो ऐं पोइ रेस्टोरेंट मालिक अची मूं सां फोटू कढाया ऐं चयो त हाणे मां संदन ज़ाती महिमान आहियां। अली गुल मल्लाह चयो त ड्रामे में फज़ल बख़्श उर्फ़ भले जो किरदारु फारूक रिंद कहाणीअ में लाज़मी हिसो बणायो, जंहिं ते मूंखे ख़ुशी थी, छो त हिन किरदारु ड्रामे ऐं कैरियर में 4 चंड लॻाए छॾिया। अली गुल मल्लाह बिलाल अब्बास खान सां गॾु कमु करण जो तजुर्बो बि ॿुधायो ऐं चयो त बिलाल मक़बूल फनकारनि मां हिकु आहे, पर हुन मूं सां सेट ते बहितरीन कमु कयो आहे। हू ग़लतियूं बि कंदो आहे, पर जल्दी सिखी वठंदो आहे। सिंध जे मक़बूल मज़ाहिया फनकार अली गुल मल्लाह अहिड़ियूं ॻाल्हियूं हिकु पॉडकास्ट में शिरकत दौरान कयूं। अली गुल मल्लाह खे उर्दू नाज़रीन भली हाणे ॾिठो हुजे, पर हू सिंधी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीअ जो हिकु वॾो नालो आहे। संदसि मज़ाहिया शोज़ सिंधी टीवी चैनलनि ते मक़बूल आहिनि। संदसि सोशल मीडिया चैनल्स बि आहिनि, जिते हू मुख़्तलिफ़ किरदारनि में पंहिंजे मदाहनि जे चेहरनि ते मुर्कूं विखेरींदो आहे।